खबरन जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौज। कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अमन ख़ास खेली। पंहिंजी रज़ा ख़ुशी सां हिंदू मज़हब खे छॾे मुसलमान थी आहियां। पहिरियों मुंहिंजो नालो सनम हुयो, हाणे फातिमा आहे ऐं यासीन वल्द नूर मोहम्मद भट्टी राजपूत सां मलीर जे कोर्ट में निकाह कयो आहे। तहफ़ुज़ ॾिनो वञे। फातिमा यासीन तफ़सील मूजिब कराची नूर खान ॻोठ जे राजपूत सोसाइटीअ जो यासीन वल्द नूर मोहम्मद भट्टी राजपूत ऐं हिंदू बस्ती जी नौजवान छोकिरी फातिमा वल्द गुल खान मलीर जे कोर्ट में प्यार छो पाणो करे छॾियो। कोर्ट में शादी करण खां पोइ प्रेमी जोड़े खे फातिमा जे माइटनि खां धमकियूं मिलण बाद प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ ओलह प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां हिक ई ॻोठ में रहंदा आहियूं, 3 सालनि खां असां हिक ॿिए खे चाहींदा आहियूं ऐं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मुसलमान थिया आहियूं। मूंखे न कंहिं वरगलायो आहे, न कंहिं धमकायो आहे, न ई वरी कंहिं ज़ोर विधो आहे, न ई कंहिं अगवा कयो आहे। मां अकिल बालिग़ आहियां, पंहिंजी रज़ा ख़ुशी सां प्यार जो पाणो कयो आहियां। मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस मथां जेकी कूड़ा केस कनि इहे ख़ारिज कया वञनि। जॾहिं त यासीन भट्टीअ जो चवणु हो त असां शरीयत मोहम्मदी निकाह कयो आहे। कोर्ट जो लेटर ऐं निकाहनामो समेत ऐं ॿिया कोर्ट जा काग़ज़ात सोराब ॻोठ थाणे ते जमा कराए छॾिया आहिनि। फातिमा पहिरियां हिंदू मज़हब सां सलाहियल हुई पर हाणे हिकु मुसलमान आहे। उन करे आउं फातिमा जो वालिद ऐं उन जे रिश्तेदारनि खे गुज़ारिश थो कयां त असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे ऐं असांखे हिरासत करणु बंदि कयो वञे।